जेको चबियो सो फबियो। ही चवणी आहे, जंहिंजो मतिलबु हीअ आहे त जेकी कुझु ॾंदनि हेठि ॾेई खाधो ऐं चबियो पोइ ई उनखे फबियो, मन हासिल। जेके हूंदा से पसंदा। ही चवणी आहे, हिन जो मतिलबु हिन तरह आहे त हिन वक़्तु असीं की कुझु ॾिसूं पिया सो त असांजे अखियुनि जे साम्हूं आहे, बाक़ी जेको ईंदड़ वक़्त में थींदो तंहिंजी असांखे ख़बर कोन्हे त छा हूंदो। उन वक़्तु असीं हुजूं न हुजूं, पोइ जेके असां खां पोइ हूंदा से ई ॾिसंदा त छा वहे पियो, छा वापरे पियो। जेको हूंदो भाग में सो वही पवंदो पाग में। ही बि चवणी आहे, यानी जेकी वक़्त या नसीब में लिखियलु हूंदो सो ई मिलंदो, न उन खां घटि न उन खां वधि। जेतिरा वात ओतिरियूं ॻाल्हियूं। ही हिकु पाक माना जेतिरा माण्हू आहिनि ओतिरियूं संदनि ॻाल्हियूं आहिनि, ऐं हर हिक जी पंहिंजी पंहिंजी ॻाल्हि आहे, ऐं ॻाल्हि जो नमूनो बि हिक ॿिए खां जुदा कान आहे। को कहिड़ी ॻाल्हि पियो करे त को कहिड़ी ॻाल्हि पियो करे, पर का बि तस्दीक ऐं वसूक या पकी ॻाल्हि कंहिंजी हूंदी तंहिंजी ख़बर कोन थी पवे त कंहिंजी ॻाल्हि सही आहे, पकी पुख़्ती आहे, त ही सही आहे या हू सही आहे, केरु ग़लति आहे केरु सही आहे, तंहिंजी ख़बर कान थी पए। पर हर को तरह तरह जूं ॻाल्हियूं पियो करे, पर ख़ातिरी वारी ॻाल्हि जी मालूमात नथी मिले। जिते वण न आहे उते कांडेरो बि दरख़्त। ही पाको आहे, माना जिते को वॾी क़ाबिलियत वारो माण्हू ॼाणू ऐं सूंहं कोन्हे, उते हिकु घटि ॼाण वारो माण्हू बि वॾी हैसियत रखे थो ऐं वॾी ॻाल्हि हूंदो आहे। जीअं त कांडेरो हिकिड़ो कंडनि वारो नंढड़ो ॿूटो थींदो आहे, कुल 1.5 फुट खनि जो थींदो आहे, ऐं जिते को ॿियो वण न आहे त उते अगरि कांडेरो बि बीठल आहे त पोइ उन जी पंहिंजी हिकिड़ी हैसियत आहे, उनखे पोइ दरख़्त सम्झिबो। जिते पुॼण भेणी न आहे उतां भॼण कमु वरियामन जो। ही हिकु पहाको आहे, मतिलबु त जिते माण्हुनि जी का बि इज़त कोन्हे ऐं कंहिंसां पुॼी नथो सघे, उतां भॼी निकिरण में ई अकुलमंदी आहे। छो त माण्हू वस पुॼंदो त सो त माण्हू कंदो, पर जिते वस ई कोन पुॼंदो उते माण्हू छा कंदो। उतां लाज़मी आहे जिंद जान छॾाए माण्हू पासीरो ई थी वेंदो, हुन में ई माण्हू जो भलो ऐं फ़ाइदो आहे। जोयनि खां जंड विया, मुर्सनि खां पंध विया। ही बि हिकु पहाको आहे जंहिंमें वक़्त जी तब्दीली तरफ़ इशारो आहे, ऐं इहा हक़ीक़त आहे। अॻे मायूं जंड ते अटो पी रखंदियूं हुयूं ऐं घरवारा सभु उहो खाईंदा हुआ, ऐं मर्द अलाए किथां जो किथां खां पंधु करे अची माॻ जी मंज़िल ते पहुचे। से ॻाल्हियूं हाणे कोन्हे, हाणे तब्दीली अची वई आहे। अॻे लारियूं मोटरूं कोन हूंदियूं हुयूं त माण्हू वॾा कुशाला कंदा हुआ, वॾा महल, वॾा किलोमीटर, अलाए केतिरा केतिरा महल पहिरें प्यादा वञी निकिरंदा हुआ। हाणे त मशीन जो दौरु आहे, जंहिं माण्हू खे फ़ाइदो त ॾिनो आहे, पर उन सां गॾोगॾु सुस्त ऐं काहिल बि बणाए छॾियो आहे। ऐं हू बि जेकॾहिं ॾिसिजे त जंड जो अटो पीठल ऐं अॼु जी मशीन जे अटे पीठल में ॾींहुं राति जो फ़र्क़ु आहे। ऐं हू बि पंधु करण मां जेके फ़ाइदा आहिनि, से त को ॼाणू माण्हू ई सम्झंदो त पंधु करण मां कहिड़ा फ़ाइदा आहिनि।